मटियारी जे अॻूणे ज़िले चेयरमैन ऐं पीपी अॻवान मखदूम फ़खरुज़मा चयो आहे त मुल्क हिन वक़्त सैकड़ाटनि जे वार चढ़ियल आहे, जिन मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो। महांगाई आवाम जी चेली चिॿी करे छॾी आहे। मखदूम फ़खरुज़मा मटियारी मीडिया हाउस पहुची सहाफ़ियुनि सां मुलाक़ात कई ऐं सहाफ़ियुनि खे कामयाब योम पाकिस्तान कराइण ते मुबारकबाद ॾिनी। हर मुमकिन साकार जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़मा चयो त मिस्किन ॿिनि वक़्तनि जी मानी लाइ परेशान आहिनि, जिन खे यूनियन काउंसिल हलाइण नथी अचे, उन्हनि खे मुल्क ॾिनो वियो आहे। हुन जो चवणु हो त कोरोना जी शुरूआत में जॾहिं सिंध में हालात ख़राब हुआ, उन वक़्तु पंजाब ऐं केपीके खुलिया पिया हुआ, पर हींअर अफ़सोस आहे पंजाब ऐं केपीके में हालात ख़राब आहिनि त सिंध खे छो बंदि कयूं। हिकु सवाल जे जवाब में मखदूम फ़खरुज़मा जो चवणु हो त पीडीए में के बि इख़्तिलाफ़ नाहिनि, सिर्फ़ कुझु फ़ैसिलनि ते ख़दशा आहिनि। हिन वक़्तु असेंबलियुनि में अपोज़िशन खे अक्सरियत आहे, उन करे पार्लियामेंट जे मोर्चे तां विढ़णु था चाहियूं। इस्तीफ़ाऊं आख़िरी ऑप्शन हुजणु घुरिजे। उन मौक़े ते सैयद अबूज़र शाह हुसैनी, महफूज़ जुमानी, ग़ुलाम अकबर भुट्टो, शमन सेतो, वफ़ा सरफराज़, मुनीर ख़ासखेली, मुनव्वर दायो समेत मटियारी मीडिया हाउस जा सहाफ़ी, रियाज़ चांडियो, जीएम बाबू ख़ासखेली, अली फैज़ान ख़ासखेली ऐं ॿिया मौजूदु हुआ।